खोड़ सारी डिसिप्लिन जे लाइ मामला आहिनि डिसिप्लिन जो तव्हां ॿुधो था ज़िंदगी सॼी पाण डिसिप्लिन आहे ऐं जो टाइम लाइन जे अंदरि आहे त क्वालिटी एजुकेशन के बारे में डिस्कस कंदासीं। एजुकेशन तो सभिनी खे ख़बर आहे हाणे क्वालिटी आहे छा क्वालिटी एजुकेशन केरु ॿुधाईंदो डी1 हुमा another name हुमा हमीद प्लीज। Quality means effectiveness or efficiency. Okay, very good. सही क्वालिटी जी सिंधी छा थींदो आहे मयार तव्हां सिंधी ॼाणो जे करे तव्हां इहे मयार छा हुजणु घुरिजे तालीम जो कहिड़ो हुजणु घुरिजे सुठी तालीम जेका आहे असां खे प्रोवाइड कयूं मां इहो थो पुछणु चाहियां त सुठी या मयार तालीम जो सुठी तालीम ॾियणु घुरिजे। हा साईं इहो क्वालिटी ऑफ एजुकेशन होना चाहिए पर्सनालिटी में जाहिर थी क्वालिटी ऑफ एजुकेशन पर्सनालिटी में जाहिर नॉट फ्रॉम हिज डिग्री ही हैज skills हो जाना quality of education depend upon the first of all when teacher deliver the lecture first of all when topic deliver it first of all teacher research it on the basis of different syllabus for example Punjab test federal the different angle का teacher research करे topic ते कोई डिवाइस दे दिए and also according to data होगी teachers have more subject as compared to students. For example, in our class 30 students are present. Their teachers have 30 subjects, but students have only 5 subjects. As compared to teacher is more hard work than students. माना teacher के बड़ी मेहनत करने होते as compared to students. जो तुमने जा subject ज़्यादा है जितना स्टूडेंट के लिए टेंशन का क्वेश्चन तब सवाल पूछ सके तो करे सके तो न जे करे न मयार के बेहतर करने के लिए टीचर के बना हर एक काम की ना चाहता सिलेबस जो वो बेहतरीन हो जाए डिफरेंट कोर्सेज जो मतलब हो जाए बोर्ड वालों तो मना सिलेबस जगह टॉपिक मना पढ़ाई बनी बेहतर सिलेबस हां बेहतर से हां हां मतलब क्वालिटी में मतलब नई इंप्रूवमेंट अच्छी सके हां पंज बोर्ड कवर करेगा ठीक है सब्जेक्ट जो मां पढ़ा है ये मिले तो वो थोड़ो महान हुआ है पर सभिनी खां साफ़ सुथरो बेहतरीन जायकेदार ऐं सफ़ाई सुथराई वारो इन हिसाब सां जॾहिं मां सवाल कयां त क्वालिटी एजुकेशन छा आहे त क्वालिटी एजुकेशन जे लाइ तव्हां इहो सोचो भला त 4 इदारनि में क्वालिटी एजुकेशन जी क्लेम आहे 4 इदारनि में ॿार पढ़नि था चइनी इदारनि में क्वालिटी एजुकेशन तव्हांखे किथे बहितर थी मिले हाणे तव्हां बहितर कीअं थी मिले उन जे लाइ अंदाज़ो लॻायो त हिन इदारे में जेकॾहिं बहितर क्वालिटी एजुकेशन आहे त पोइ उहा बहितर क्वालिटी एजुकेशन छो आहे ऐं उते क्वालिटी छा छा मां मुराद आहे त क्वालिटी कीअं आहे उन जो जवाबु घुरिजे त क्वालिटी छा आहे क्वालिटी जो अक्सर लफ़्ज़ जी माना जेका मयार आहे उहो मयार कहिड़ो जेको आहे ॾिसो मयार क्वालिटी जो है लीडर ये करप्ट लीडर महातीर मोहम्मद शरीफ लीडर साईं हे जे पासो नवाज शरीफ करप्ट हे जे पासो यो मयार जो बेहतर सुठी तालीम किथे मिले उनके क्वालिटी एजुकेशन जो सुठी तालीम के अंदर छा छा आहे उहा और उन ते डिस्कस था कयूं। क्वालिटी एजुकेशन मीन्स understanding level of the students education provided in an institution for best output of the quality education is understanding level of the students they how understand and they how implement माना बाहर जी अंडरस्टैंडिंग लेवल कीअं आहे ॿारनि जी अंडरस्टैंडिंग लेवल जेकॾहिं हाई लेवल जी आहे त उते क्वालिटी एजुकेशन आहे ॿारनि जी अंडरस्टैंडिंग लेवल हाणे उहे खोड़ सारियूं शयूं जेके क्वालिटी एजुकेशन खे सपोर्ट कंदियूं आहिनि इहे न आहे त लफ़्ज़ आहे त अंडरस्टैंडिंग लेवल जेका आहे कंहिं ॿार जी हाई लेवल जी आहे उहा कीअं थींदी उहा उन लाइ सोचूं था इहो आहे त जिथे बि तालीम का मिले थी कंहिं बि इदारे में कंहिं बि उस्ताद खां
कंहिं बि अकेडमी में, कंहिं बि यूनिवर्सिटी में, कॉलेज में, स्कूल में उते जेकॾहिं ॿारनि जी अंडरस्टैंडिंग लेवल हाई आहे त उते क्वालिटी एजुकेशन आहे। हाणे अंडरस्टैंडिंग लेवल जे लाइ जेका उहा वरी वॾी लवाज़मात आहिनि, त उहा क्वालिटी एजुकेशन जे करण जे लाइ असांखे छा छा करणु घुरिजे जो उते क्वालिटी अचे, उते अंडरस्टैंडिंग लेवल वधे, ॿारनि जी पार्टिसिपेशन वधे, ॿारनि जा जेके पार्टिसिपेशन एक्टिविटीज़ हर शइ जेका बहितर थिए। ॾिसो ॿार जो जेसिताईं कंसेप्ट क्लियर न आहे तेसिताईं का एजुकेशन न आहे। जॾहिं ॿार जी अंडरस्टैंडिंग लेवल नथी वधे, ॿार जो कंसेप्ट क्लियर नथो थिए, रटाफिकेशन जा कॾहिं बि दुनिया में हाणे हिमायत न आहिनि। चवनि था त 2+2 त थी वियो, पर 2+2 कीअं थियो? हे ॿ कीअं, हे ॿ हे ॿ जो पंहिंजो वजूद कुझु न आहे। जॾहिं ॿ माण्हू मिलंदा आहिनि अलाउन, पर 2 कीअं थींदा? 2 हीअं थींदा जॾहिं 2 शयूं मिलंदियूं त 2 थी वेंदियूं। हीअ टीचिंग हीअ टीचिंग हीअ 2 लिखण बोर्ड ते ऐं 2 करे ॾेखारण इहा शइ ॿी आहे। थैंक यू प्लीज। दिस इज 1, हे हिकु आहे, हे 2 न आहे। पर हिन 2 करण जे लाइ असां जॾहिं हिन सां मिलाईंदासीं 2 शयूं जॾहिं नंढे क्लास में रखंदा आहियो त हिकिड़ी बदक, वरी ॿी बदक, टी बदक, चौथी बदक, 5वीं बदक, 6वीं बदक, 7वीं बदक, 8 नंबर 8 बदकूं करे ॿुधाइनि। हे 8 हिननि सां सराहियल आहे। जॾहिं ॿार सम्झंदो त 8 ऑब्जेक्ट मिलंदा कहिड़े बि क़िस्म जा, तॾहिं हे 8 थींदा। हिन जो हीअ सिर्फ़ु हिकिड़ो अदद आहे जेको असांखे ॿुधाए थो त 8। असां प्रैक्टिकल कंसेप्ट कुझु न कयो आहे। कंहिं बि मासूम ॿार खे 8 तां चवंदो हुनखे का शइ जी ख़बर न पवंदी। 8 बसि रुगो 8 ई हूंदसि, फिगर में बि 8। पर जॾहिं हुनखे 8 आइस्क्रीम गॾु करे ॾेखारींदा, 8 कीअं थिया आहिनि, हे 8 हिन जे करे थिया आहिनि त हे हिकिड़ी आइस्क्रीम, हे ॿी आइस्क्रीम, हे टी आइस्क्रीम, हे त नंबर्स असां काउंट करे था वञूं, हिकिड़ी आइस्क्रीम, ॿी आइस्क्रीम, टी आइस्क्रीम, हे 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 जॾहिं 8 शयूं गॾु थींदियूं त ॿार 8 जो कंसेप्ट 8 त तूं लिखी दो, मूंखे 8 जो कंसेप्ट सम्झा, त पोइ 4 8 काठियूं मां गॾु चवां त दिस इज कॉल्ड 8 ऑब्जेक्ट, 8 डस्टर गॾु कयासीं, 8 फाइल गॾु कयासीं, 8 कैश, दिस इज कॉल्ड कंसेप्ट। त ॿार जो कंसेप्ट कीअं क्लियर कजे त 8 आहिनि। असां ॿार जो कंसेप्ट क्लियर नथा कयूं, असां ॿार खे सिर्फ़ु पढ़ायूं था, उन्हनि खे रटाफिकेशन करायूं था, तॾहिं जेको आहे असांजे ॿारनि में उहा क्वालिटी, तॾहिं उनजी अंडरस्टैंडिंग लेवल, तॾहिं उनजी जेका शयूं नथियूं उहे मथे अचनि। जॾहिं हाणे उन जे लाइ खोड़ सारियूं शयूं जेके करणियूं थियूं पवनि त भई क्वालिटी एजुकेशन जेका आहे उहा असां कीअं प्रोवाइड कंदा। हाणे क्वालिटी एजुकेशन प्रोवाइड करण जे लाइ लवाज़मात कहिड़ा आहिनि जो असां क्वालिटी एजुकेशन ॾियूं। हाणे क्वालिटी एजुकेशन जे लाइ पहिरीं इहो त भई टीचर त पाण ट्रेंड आहे, टीचर में क्वालिटी आहे, टीचर में अहलियत आहे, टीचर में नॉलेज आहे, टीचर शेयरिंग करे सघे थो, सब्जेक्ट नॉलेज स्तर त पेडोगॉजी जी नॉलेज अथसि। ॾिसो कुझु त मूंखे इल्मु आहे त मां फिज़िक्स जो माहिर आहियां, मां उर्दू जो माहिर आहियां, मां उर्दू आराम सां पढ़ाए सघां थो, मुंहिंजी उर्दू जी जेका मां मास्टर्स थियल आहियां उर्दू पढ़ाए रहियो। पर जेकॾहिं उस्ताद खे पढ़ाइण जी टर्मिनोलॉजी जूं, पेडोगॉजी जूं, मेथोडोलॉजी जूं इन्हनि जी ख़बर न हूंदसि त जेको क्लास में इम्प्लीमेंट कंदो उहे शयूं उहो कीअं करे सघंदो। उनजे करे इहे B.Ed M.Ed जेके कोर्सिस हूंदा आहिनि, असांजा ADE CTPTC हूंदी आहे, में इहे जेके उस्तादनि खे पढ़ाइण जा तरीक़ा सेखारिया वेंदा हुआ त कीअं पढ़ाइजे जो ॿारनि जी अंडरस्टैंडिंग लेवल वधे, तव्हांजी इंफॉर्मेशन शेयरिंग इफेक्टिव हुजे, उनजे करे इहे कोर्सिस हूंदा। हाणे कोर्सिस जे लाइ जेकॾहिं तव्हां चयो था त क्वालिटी एजुकेशन हुजे, भाई टीचर जॾहिं आहे त क्वालिफिकेशन कीअं आणींदो, पहिरीं त नॉलेजेबल हुजे 100%, पोइ पंहिंजे सब्जेक्ट ते ग्रिप हुजे, वेल ट्रेन्ड हुजे। वेल ट्रेन्ड मीन्स एजुकेशनल टर्मिनोलॉजी हुनखे ईंदियूं हुजनि त जे हू उहे पंहिंजे नॉलेज सां टीचर टर्मिनोलॉजी, एजुकेशन टर्मिनोलॉजीज़ लॻाए मिलाए ऐं क्लास खे बहितर इम्प्लीमेंट करे सघे थो। हाणे उहे टर्मिनोलॉजीज़ कहिड़ियूं? क्लास मैनेजमेंट करे सघे, लेसन प्लानिंग करे सघे, उन सां गॾु उन टाइमलाइन बि हुजे, एक्टिविटी बेस्ड जेको आहे उनखे करे, डूइंग बाय लर्निंग जेके एक्टिविटीज़ कराए, एक्टिविटी बेस्ड जेको आहे उहे शयूं कराए त जीअं ॿारनि जेके ॿार पंहिंजे पढ़ाइण खां बहितर त ॿार जेको आहे उन जेके असां एग्ज़िबिशन्स लॻायूं था जॾहिं ॿार पाण सोलर सिस्टम खे इहो प्रिंट था कनि, त
जॾहिं रखंदा आहिनि ॿार त सोलर सिस्टम ते जॾहिं वो लीका था ठाहिनि 6, 7, 8 जेतिरे असांजा सयारा आहिनि उनखे मेंशन था कनि उनखे वरी डिस्टेंस था ॿुधाइनि उनजा कैरेक्टरिस्टिक्स था ॿुधाइनि उहे जॾहिं एक्सप्लेन था कनि त उहो उनजो चार्ट जेको नज़र में साम्हूं पियो आहे उहो उनजा सभु कंसेप्ट उन्हनि खे ख़बर आहे उन्हनि खे सयारे जी ख़बर आहे डिस्टेंस जी ख़बर आहे पोइ हू प्रेज़ेंट था कनि त इहा उनजी क्वालिटी में शो थींदी त ॿार हिकिड़ी शइ ठाही आहे उनखे बहितर नमूने सां प्रेज़ेंट थो करे लवाज़मात सां गॾु त इहा हुनजी अंडरस्टैंडिंग लेवल हाई आहे उहो उनखे प्रेज़ेंट करे थो बहितर नमूने सां त उनखे सम्झो इहा जॾहिं ॿारनि जी एक्टिविटी बेस्ड शयूं ईंदियूं जॾहिं लर्निंग बाय डूइंग थींदो त पोइ ॿार जा कंसेप्ट क्लियर थींदा पहिरियों त टीचर ट्रेन हुजे टीचर हुनखे नॉलेज आहे क्वालिफाइड आहे ऐं उनखे इहो उन खां पोइ क्लास डेकोरम जेको आहे असांजी क्लास मैनेजमेंट आहे ॾिसो हिकिड़ो त टीचर आहे नॉलेज बि अथसि होशियार बि आहे पर जेकॾहिं मैनेजमेंट न उनजी क्लास जे अंदरि बहितर न आहे उहा मैनेजमेंट बि डिग्रीज़ जे वठण सां टेक्ट्स सां एक्सपीरियंसिस सां डिस्कशन्स सां ईंदियूं आहिनि त हे प्रॉब्लम्स मूंखे क्लासिस में थींदा जीअं मां तव्हांखे चयो आहे त वरी ॾिसो तव्हां कॾहिं टीचर जेकॾहिं मूं वटि खणी ईंदो को किताबु त सर हे असांजो लेसन आहे हे असांजो टॉपिक आहे त वरी फिज़िक्स जो केमिस्ट्री जो मैथ हुजे जेकॾहिं मूंखे उन सब्जेक्ट ते ग्रिप न आहे त मां साईं पुछंदुमि त केमिस्ट्री जी इहो पहिरीं मुंहिंजो कंसेप्ट क्लियर कर त इहा इहो जेको नॉलेज आहे जेको तूं पढ़ाइनि थो कंहिं टॉपिक उहो मां सम्झां पोइ मां हुनखे एक्टिविटीज़ जनरेट करियूं पर हेठनि क्लासिस में नंढनि नंढनि सब्जेक्ट्स जेको SS आहे इस्लामियात आहे पाकिस्तान स्टडी आहे सोशल स्टडीज़ आहे इंग्लिश आहे साइंस आहे जेकर 6, 7, 8 जे लेवल ते टीचर पढ़ाइनि था उहो जेकॾहिं को किताबु खणी ईंदो त साईं ॿारनि जी अंडरस्टैंडिंग वधाइण जे लाइ ॿारनि खे हे बहितर टॉपिक सम्झाइण जे लाइ मां जेकॾहिं हिन ते डूइंग बाय लर्निंग बाय डूइंग कीअं इनखे कयां या इन जे लाइ एक्टिविटी कहिड़ी जनरेट कयां जो ॿारनि जा कंसेप्ट बहितर क्लियर थी सघनि त असां हुनखे वेल्कम कंदासीं हुनखे जनरेट करे ॾींदासीं हुनखे ठाहे ॾींदासीं बाबा तूं हुन महिरबानी करे अहिड़े पंहिंजो क्लास 40 मिंटनि जो ॾिसो मूंखे गोरखिल ते मां तव्हांखे थोरो सुभाणे उन जी बि रिकॉर्ड कंदासीं गोरखिल ते मां तव्हांखे सुभाणे हिकिड़ो मूं वटि का डॉक्यूमेंट्रीज़ अचे वई मां कोशिशि कंदुमि प्लेन करे छॾियां त मां तव्हांखे सुभाणे गोरखिल सिंधीअ जो हिकिड़ो नओं आहे लेसन आहे गोरखिल ते मां तव्हांखे पाण प्लेन करे हिकिड़ो पीरियड वठंदुमि पोइ 10-15 मिंट जी रिकॉर्डिंग जे हिसाब सां मां कंदुमि तॾहिं उहो मूंखे यूट्यूब चैनल ते बि चाढ़े सघां ऐं ॿियो इहो त तव्हांखे बि ख़बर पए भाॼी पाण थी मां हुन लाइ 4-5 डॉक्यूमेंट्रीज़ डाउनलोड कराए छॾियूं हाणे जेकर बीइंग अ टीचर मां तव्हां वटि हूअं त लाज़िम मसइलो इहो आहे त मां हिन जे लाइ जेके बि 12 ॿार आहिनि उन्हनि जे लाइ 500 रुपया कढो 500 रुपया कॉलेज जा वीकली प्लेनिंग जेको असांजो फोर्टनाइट प्लेनिंग मंथली प्लेनिंग क्वार्टर प्लेनिंग ॾिसो तव्हां जेकॾहिं प्लेन जे मुताबिक़ पढ़ाईंदव त तव्हां उन लिमिट टाइम लाइन जे अंदरि हूंदो हिते असांजा उस्ताद सदाईं एक्सप्रेस त ईअं थींदो आहे त पहिरियों रेल भॼाईंदा आहिनि कैरिकुलम जी डेवलपमेंट जेका आहे उहा माहिर वेंदा आहिनि ऐं उहे ॾिसंदा आहिनि त ॿाहिरि 365 ॾींहं 120 ॾींहं मोकलूं जा कढी बाक़ी छा 240 जेतिरो लफ़्ज़ लिखियो आहे जेतिरो हुनखे हवा करे पेश कयो वियो आहे ओतिरो काशे आहे रुगो टीचर जो स्पिरिट हुजे टीचर जा जेको आहे सो प्लान हुजे टीचर मेथडोलॉजी खे यूज़ करे ऐं टाइम खे प्रॉपर सेग्रीगेटेड करे जेकॾहिं तव्हां ॿारनि सां रुजू कंदो उन्हनि खे पढ़ाईंदो तव्हांखे रिस्पॉन्सिस मिलंदा तव्हां ॿार हिकु बोर्ड भरियल आहे बोर्ड भरींदा आहियो बोर्ड छा भरींदा आहियो कापियूं पर पूरियूं कनि इन कापियुनि जे भरण जे करे थोरा इन्हनि खे घुरायो वियो आहे ऐं जहां जे उन क्लास जे कंसेप्ट उन लेसन जा क्लियर करे छॾियो कापी जी कहिड़ी ज़रूरत कापीअ जी असांखे कहिड़ी ज़रूरत है जो ॿार खे इहा टिप्स ख़बर हुजे त मां दादूअ में आहे हेतिरा किलोमीटर मथे आहे उनजो चेयरमैन फलाणो आहे हेतिरी बजट रखी वई आहे उते हे रेस्टोरेंट आहिनि उते मौसम हीअं रहंदी आहे गर्मी में केतिरी ईंदी आहे सर्दी में केतिरी ईंदी आहे वञिबो काथों आहे केतिरो डिस्टेंस आहे फलाणी जॻह खां फलाणी जॻह खां त पोइ हुनखे ॿार खे जॾहिं इहो सभु शयूं अची वेंदियूं त पोइ इहो थोरो ई हूंदो पोइ तव्हां भली ईअं ई सुवालु पुछोसि भाई गोरखपुर कहिड़े ज़िले में वाक़ियो आहे तव्हांखे ऑटोमेटिकली ॿुधाइबो दादू रुगो इहो न ॿुधाइबो दादू जूं 5 हिस्टोरिकल शयूं ॿियूं बि ॿुधाए वञो रेफरेंसिस हमेशह सपोर्ट कंदा आहिनि इन्हनि शयुनि खे तव्हां ॾियणु चाहियो त टीचर पंहिंजे सब्जेक्ट में माहिर हुजे मेथडोलॉजी हुनखे ईंदी हुजनि उहो पंहिंजी ज़ात में हिकिड़ो मुकमल तौर ते उस्ताद हूंदो तॾहिं क्वालिटी एजुकेशन मिली सघंदी क्लास डेकोरम जे हिसाब सां क्लास जे अंदरि जॾहिं टीचर को वञे थो
त जिथे अराइवल सीट न हूंदी त कम कीअं ठहंदो इहो तव्हां कॾहिं ॾिसो तॾहिं मां ज़ोर भरींदो आहियां प्रिंस ईरा जी बाक़ाइदे ज़बरदस्त क्लिप आहे हिन बेल एजुकेशन सां रिलेटेड पोज़ीशन्स करे अहिड़े क़िस्म खे बि फॉलो कंदा कयो अहिड़े क़िस्म जे माण्हुनि खे बि फॉलो कंदा कयो त प्रिंस ईरा जा कोटेशन्स किथां बि आणे थो कीअं बि करे थो या प्रिंस ईरा जी जेके क्लिप्स आहिनि जेके एजुकेशनल क्लिप्स या ओवरऑल ॿिनि समाजी शयुनि ते क्लिप ठाहींदो आहे प्रेज़ेंट कंदो आहे तव्हां उनजो ॾिसो तव्हांखे कीअं इंफॉर्मेशन कीअं तव्हांखे चेंज थो करणु माइंड चेंज था कयो त सुठी शयूं बि तव्हां जिते बि इंगेज आहे पर अहिड़े क़िस्म जी पर्सनैलिटीज़ खे सब्सक्राइब करे छॾींदा कयो बसि उनमें क्वालिटी एजुकेशन वधे त स्टूडेंट सेंट्रलाइज क्लास ते डायरेक्ट माना मैक्सिमम लेवल टाइम to provide for the students to ask the questions, to busy in the activities. माना ॿार जो इंटरेस्ट लेवल डेवलप कयो पढ़ाई की तरफ तालीम की तरफ इंटरेक्शन्स उनखे ॾियो उनखे सवाल ॾियो हू जेसिताईं पुछंदा जेसिताईं हू पाण पार्टिसिपेशन न कंदा जेसिताईं डूइंग बाय लर्निंग बाय डूइंग न थींदी जॾहिं एक्टिविटी बेस्ड शयूं न थींदियूं तेसिताईं हुनजा कंसेप्ट क्लियर न थींदा हुननि जी वध खां वधि पढ़ाई में पढ़ण में शेयर हुजणु घुरिजे पाण न पढ़ो जेकॾहिं तव्हां चयो था मां